नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ मां से हब महांगाई ख़िलाफ़ शिकायत खणी वेंदड़ जाम ग्रुप के अगवान के डीसी पारां चमाट हण वारो वीडियो धरती टीवी हथ करे वरतो है। ब्रेकिंग न्यूज़ है। नाज़रीन, अपडेट कंदासीं मांखे हब महांगाई ख़िलाफ़ शिकायत खणी वेंदड़ जाम ग्रुप के अगवान के डीसी पारां चमाट हण वारी वीडियो धरती टीवी हथ करे वरती है। वीडियो में ॾिसी सघिजे थो त जाम ग्रुप के अगवान इरशाद पारस मगज़ी के डीसी ज़ाहिद ख़ान चमाट हणी रहियो आहे। नाज़रीन, अपडेट कंदासीं मांखे हब महांगाई ख़िलाफ़ शिकायत खणी वेंदड़ जाम ग्रुप के अगवान के डीसी पारां चमाट हण वारी वीडियो धरती टीवी हथ करे वरती है। वीडियो में ॾिसी सघिजे थो त जाम ग्रुप के अगवान इरशाद पारस मगज़ी के डीसी ज़ाहिद ख़ान चमाट हणी रहियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ है। नाज़रीन, मांखे अपडेट कंदासीं हब महांगाई ख़िलाफ़ शिकायत खणी वेंदड़ जाम ग्रुप के अगवान के डीसी पारां चमाट हण वारी वीडियो धरती टीवी हथ करे वरती है। वीडियो में ॾिसी सघिजे थो त जाम ग्रुप के अगवान इरशाद पारस मगज़ी के डीसी ज़ाहिद ख़ान चमाट हणी रहियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ है। नाज़रीन, मांखे अपडेट कंदासीं हब महांगाई ख़िलाफ़ शिकायत खणी वेंदड़ जाम ग्रुप के अगवान के डीसी पारां चमाट हण वारी वीडियो धरती टीवी हथ करे वरती है। वीडियो में ॾिसी सघिजे थो त जाम ग्रुप के अगवान इरशाद पारस मगज़ी के डीसी ज़ाहिद ख़ान चमाट हणी रहियो आहे। इन जा वधीक तफ़सील वठंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूद है धरती न्यूज़ रिपोर्टर गफ़ार खोसो। जी गफ़ार, छा अपडेट्स आहिनि अवां वटि? जी हाँ, बिल्कुल। हब में महंगाई खिलाफ शिकायत खणी वेंदड़ जाम ग्रुप के नेशनल पार्टी के अगवान के डीसी पारां चमाटो हणण वारो वीडियो धरती टीवी हथ करे वरती है। वीडियो में ॾिसी सघिजे थो जाम ग्रुप के सीनियर रहनुमा इरशाद पारस मगज़ी के डीसी ज़ाहिद ख़ान चमाटो हणी ऐं गारियूं ॾेई रहियो आहे। अहिड़े अमल खिलाफ जाम ग्रुप ऐं नेशनल पार्टी कारकुननि नवाबज़ादा ज़रीन ख़ान मगज़ी के अगवानी में मेन आरटीडी रोड ब्लॉक करे डीसी खिलाफ सख्त नारेबाज़ी कई है। अगवाननि मीडिया से ॻाल्हियूं कंदे चयो त हब में महंगाई खिलाफ शिकायत खणी वेंदड़नि सां डीसी ऑफिस के अमलदारनि 2 कलाकनि ताईं इंतजार करण बाद डीसी जो अचण शर्त पंहिंजे कोताही लिकाइण ख़ातिर जाम ग्रुप के सीनियर अगवान इरशाद पारस मगज़ी मथां तशद करे ऑफिस में धिका ॾेई ॿाहिरि कढे छॾियो आहे। उन्हनि मुतालबो कयो त महंगाई ते कंट्रोल करे डीसी के अणढंगे रवैये ऐं तशद के खिलाफ नोटिस वरितो वञे। जी गफ़ार, अवां जी वॾी महिरबानी तफ़सील बाबति अपडेट करण लाइ।